Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. हर साल बजट पेश थियण दौरान दिफ़ाई बजट ते बहस थींदो आहे। पहिरियां भारत जी दिफ़ाई बजट साम्हूं रखो। DGISPR चयो आहे त 2020 खां पाक फ़ौज पंहिंजी बजट में का बि वाध नाहे कई। फ़ौजनि जी बजट GDP जी शरह जे लिहाज़ खां लाॻीतो घटिजी रही आहे। असां 100 अरब बजट घटि कई आहे। मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त यूटिलिटी बिल्स जी मद में ख़र्च महदूद कया आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल बचाइण जे लाइ गैर ज़रूरी चुरपुर घटाई वई आहे। गुज़िरियल साल कोरोना जी मद में मिलियल 6 अरब रुपया हुकूमत खे वापसि करे छॾिया आहिनि। बदकिस्मतीअ सां कुझु अरसे खां फ़ौज ऐं अस्करी क़यादत ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई पई वञे। DGISPR चयो त परवेज़ मुशर्रफ जी तबियत ख़राबु आहे। क़यादत जो मौक़िफ़ आहे त परवेज़ मुशर्रफ खे वापसि अचणु घुरिजे। संदसि वापसीअ जो फ़ैसिलो ख़ानदान खे करणो आहे। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो आहे त परवेज़ मुशर्रफ पाकिस्तान वञणु चाहे थो त हुकूमत खे सहूलियत फ़राहम करे। मुंहिंजी परवेज़ मुशर्रफ सां का बि ज़ाती दुश्मनी जा कावड़ नाहे। मां नथो चाहियां त मूं जीअं कंहिंखे पंहिंजे प्यारनि जे बारे में सदमा सहणा पवनि। परवेज़ मुशर्रफ जी सिहतयाबी जे लाइ दुआगो आहियां। मुल्क जो सभ खां वॾो सूबो पंजाब हिकु भेरो ॿीहर सियासी ऐं आइनी बहरान जे वर चढ़ी वियो। ॿ ॾींहं गुज़रण बावजूदि नई बजट पेश न थी सघी। गवर्नर पंजाब सूबाई असेंबलीअ जो 40हों इजलास रद्द करे 41हों इजलास अॼु ऐवान इक़बाल में तलब करे वरितो। स्पीकर परवेज़ इलाही वरी इजलास ॿीहर शुरू करे अॼु ताईं मुलतवी करे छॾियो। स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त सूबाई असेंबलीअ जो इजलास कंहिं ॿिए हंधि नथो थी सघे ऐं स्पीकर जे हूंदे डेप्यूटी स्पीकर सदारत नथो करे सघे। मां बजट पेश करण जो चयो पर अता तारड़ गैर अख़लाक़ी हरकतूं कयूं जंहिं ते अॼु संदसि ख़िलाफ़ रूलिंग ॾींदुसि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।